आज़ाद कश्मीर के वज़ीर आज़म ख़िलाफ़ बेतमादी रिथ पेश करण जूं तैयारियूं कयूं वयूं आहिनि। पीपी ऐं मुस्लिम लीग नून आज़ाद कश्मीर के वज़ीर आज़म ख़िलाफ़ बेतमादी रिथ जूं तैयारियूं मुकम्मल करे वरितियूं। सरदार अनवारुल हक़ पीपी ऐं मुस्लिम लीग नून क़यादत खे 2 वॻे ताईं इस्तीफ़ा ॾियण जो पैगाम ॾेई छॾियो आहे। अव्हां खे आगाह करे रहिया आहियूं अहम ख़बर जे हवाले सां त आज़ाद कश्मीर के वज़ीर आज़म ख़िलाफ़ बेतमादी रिथ पेश करण जूं तैयारियूं कयूं वयूं आहिनि। पीपी ऐं मुस्लिम लीग नून आज़ाद कश्मीर के वज़ीर आज़म ख़िलाफ़ बेतमादी रिथ जूं तैयारियूं मुकम्मल करे वरितियूं। सरदार अनवारुल हक़ पीपी ऐं मुस्लिम लीग नून क़यादत खे 2 वॻे ताईं इस्तीफ़ा ॾियण जो पैगाम ॾेई छॾियो आहे। इहा अहम ख़बर आहे जेका अव्हां सां शेयर करे रहिया आहियूं त आज़ाद कश्मीर के वज़ीर आज़म ख़िलाफ़ बेतमादी रिथ पेश करण जूं तैयारियूं कयूं वयूं आहिनि। पीपी ऐं मुस्लिम लीग नून आज़ाद कश्मीर के वज़ीर आज़म ख़िलाफ़ बेतमादी रिथ जूं तैयारियूं मुकम्मल करे वरितियूं। सरदार अनवारुल हक़ पीपी ऐं मुस्लिम लीग नून क़यादत खे 2 वॻे ताईं इस्तीफ़ा ॾियण जो पैगाम ॾेई छॾियो आहे। अहम ख़बर खां वाक़े आगाह करे रहिया आहियूं त आज़ाद कश्मीर के वज़ीर आज़म ख़िलाफ़ बेतमादी रिथ पेश करण जूं तैयारियूं कयूं वयूं आहिनि। पीपी ऐं मुस्लिम लीग नून आज़ाद कश्मीर के वज़ीर आज़म ख़िलाफ़ बेतमादी रिथ जूं तैयारियूं मुकम्मल करे वरितियूं। सरदार अनवारुल हक़ पीपी ऐं मुस्लिम लीग नून क़यादत खे 2 वॻे ताईं इस्तीफ़ा ॾियण जो पैगाम ॾेई छॾियो आहे। इहा अहम ख़बर आहे जेका अव्हां सां शेयर करे रहिया आहियूं त आज़ाद कश्मीर के वज़ीर आज़म ख़िलाफ़ बेतमादी रिथ पेश करण जूं तैयारियूं कयूं वयूं आहिनि। पीपी ऐं मुस्लिम लीग नून आज़ाद कश्मीर के वज़ीर आज़म ख़िलाफ़ बेतमादी रिथ जूं तैयारियूं मुकम्मल करे वरितियूं। सरदार अनवारुल हक़ ऐं पीपी ऐं मुस्लिम लीग नून क़यादत खे 2 वॻे ताईं इस्तीफ़ा ॾियण जो पैगाम ॾेई छॾियो। आज़ाद कश्मीर के वज़ीर आज़म ख़िलाफ़ बेतमादी रिथ पेश करण जूं तैयारियूं कयूं वयूं आहिनि। पीपी ऐं मुस्लिम लीग नून आज़ाद कश्मीर के वज़ीर आज़म ख़िलाफ़ बेतमादी रिथ जूं तैयारियूं मुकम्मल करे वरितियूं। सरदार अनवारुल हक़ पीपी ऐं मुस्लिम लीग नून क़यादत खे 2 वॻे ताईं इस्तीफ़ा ॾियण जो पैगाम ॾेई छॾियो आहे। अहम ख़बर खां वाक़े आगाह करे रहिया आहियूं त आज़ाद कश्मीर के वज़ीर आज़म ख़िलाफ़ बेतमादी रिथ पेश करण जूं तैयारियूं कयूं वयूं आहिनि। पीपी ऐं मुस्लिम लीग नून आज़ाद कश्मीर के वज़ीर आज़म ख़िलाफ़ बेतमादी रिथ जूं तैयारियूं मुकम्मल करे वरितियूं आहिनि। सरदार अनवारुल हक़ पीपी ऐं मुस्लिम लीग नून क़यादत खे 2 वॻे ताईं इस्तीफ़ा ॾियण जो पैगाम ॾेई छॾियो।